रोज़ केतिरा कोप चांहि पीअण सेहत लाइ फ़ाइदेमंद आहे। चांहि खे हर को पसंदि कंदो आहे ऐं उन में कैफ़ीन, फ्लोराइड ऐं फ्लोनोल्स समेत केतिराई ग़िज़ाई जुज़ा मौजूदु हूंदा आहिनि जेके सिहत खे फ़ाइदो पहुचाईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी रिपोर्ट्स मां ख़बर पई त चांहि पीअण सां दिलि जी बीमारियुनि समेत ॿियनि मर्ज़नि जो ख़तरो घटिजी सघे थो। पर सवाल इहो आहे त रोज़ानो केतिरा कोप चांहि पीअण सिहत लाइ फ़ाइदेमंद आहे। हिकु अंदाज़े मूजिबि चांहि जे हिकु कोप में लॻभॻि 40 मिलीग्राम कैफ़ीन मौजूदु हूंदी आहे, जंहिं सां ज़हनी ऐं जिस्मानी तौरु अलर्ट रहण में मदद मिले थी। अहिड़ीअ रीति वधीक चांहि पीअण सां जिस्म खे ख़ोराक में मौजूदु आयरन जज़्ब करण में बि ॾुखियाई पेश अची सघे थी ऐं कुझु दवाउनि जा असर बि मुतासिर थी सघनि था। तिबी माहिरनि जो चवणु आहे त 3 खां 5 कोप रोज़ानो चांहि पीअण अक्सर माण्हुनि लाइ महफ़ूज़ हूंदो आहे। उन खां वधीक मिक़दार इस्तेमाल करण सां नाकारी असरनि जो ख़तरो वधी सघे थो ऐं उहो बि मुमकिन आहे त हर फ़र्द जे जिस्म ते चांहि में मौजूदु मरकबनि जो रद्द अमल मुख़्तलिफ़ हुजे।